अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आवाया एहसन खोड़ो ऐं मां आहियां ग़ज़ाला अबड़ो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह पंजाब में गवर्नर राज लॻाइण जो इशारो ॾेई छॾियो। गवर्नर राज जे समरी ते कमु शुरू कयो आहे। पंजाब में मुंहिंजी दाख़िला ते पाबंदी लॻाई वई त गवर्नर राज लॻाईंदासीं। अदलिया जो एहतराम हर मुआशिरे लाइ लाज़मी आहे। मुल्क में जेको कुझु थिए पियो उन ते ॻणती आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ सियासी सूरतहाल वधीक ख़राब थी। डॉलर हिन वक़्तु टपा ॾेई रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। वफ़ाक़ी काबीना के इजलास में सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले खां पोइ वारी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। इजलास में ECCA के फ़ैसिलनि जी मंज़ूरी थी ॾिनी हुई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त वज़ीर आज़म ऐं गवर्नर स्टेट बैंक ॼाणनि था त असां ॾेवाले तरफ़ न वेंदासीं। मुल्क जे डिफॉल्ट जा ख़दशा ख़त्म थी चुका आहिनि। रुपए ते दॿाउ हिकु या ॿिनि हफ़्तनि दौरान ख़त्म थी वेंदो। पाकिस्तान में डॉलर जी आमद जल्दी आउटफ्लो खां वधीक थी वई आहे। नाणे वारा ज़ख़ीरा मुस्तहकम थींदा। दोस्त मुल्क पाकिस्तान जी मदद करणु चाहिनि था ऐं मुल्क खे हिकु सुठो सौदो ॾेई रहिया आहिनि। रुपए के मुल्क में घटिताई डॉलर 4 रुपया 7 पैसा महंगो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 238 रुपयनि खां 239 रुपयनि में विकिरो थियण लॻो। PTI सरबराह इमरान ख़ान सां अॼु चौधरी परवेज़ इलाही मुलाक़ात कंदो। पंजाब असेंबली जे स्पीकर, काबीना जी जोड़जक ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। ॿिनि ॾींहंनि जी हुकूमत लाइ वाहिद रस्तो नयूं चूंडियूं कराइण जो रहिजी वियो आहे। हुकूमत सुप्रीम कोर्ट ख़िलाफ़ बुथा लफ़्ज़ इस्तेमालु करे रही आहे। तव्हांखे पंहिंजूं मिल्कियतूं खपाइण जी लॻी पई आहे। स्टॉक एक्सचेंज तबाह थी रहियो आहे। डॉलर जी उॾाम जारी आहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो ट्वीट चवे थो इक़्तिदार हमज़ा शहबाज जो ख़त्म थियो आहे ऐं चिड़ मौलाना फज़ल रहमान खे थी रही आहे। हैदराबाद में बिलाल काका ऐं होटल मालिकनि विच में झेड़ेबाज़ पुलिस जे किरदार बाबति जांच मुकमल। SSP हैदराबाद भिटाई नगर थाणे जे ASI समेत 6 एहलकारनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करे छॾियो। SSP बरतरफ़ी जो हुकुम ASP बल्दिया जी जांच रिपोर्ट बाद ॾिनो। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। कराची, झेलम, मुज़फ़्फ़राबाद, पेशावर, चारसदा, हिंगोरजा सदियूं में बरसात। हेठियाई वारनि इलाइक़नि में बरसात जो पानी बीहजी वियो। सिंध अंदरि ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं बरसात जारी रहण जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, हैदराबाद, ठठो, बजीं, सरपाकर, सखर, लाड़कानो, कशमोर, शिकारपुर, दादूअ में 3 ॾींहंनि ताईं बरसात जो इम्कान आहे। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि वारी सूरतहाल बरक़रार। कोटलालूअ में बोरियत ज़ाहिद ख़ासकेली जी घर जी छिति किरण सबबि नींगिरी फोत। खैरपुर में निज़ामानी पाड़े में बरसाती पाणीअ सबबि घर जी छिति किरी पई, 11 ॼणा ज़ख़्मी। गुडू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वाधि वारो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,83,088 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,72,937 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 10,000 क्यूसेक पाणी जे वहिकरनि में वाधि थी। सेवण में बरसात खां पोइ नई घाट जे पाणीअ जो वॾो वहिकिरो मंछर ढंढ में दाख़िल। मंछर ढंढ में पाणी जी सतह 17 फुट ताईं पहुची वई। मंछर में मुसलसल तेज़ीअ सां चाढ़ जो सिलसिलो जारी। सूरतहाल ॻणती जोगी। इम्कानी ॿोॾि जो ख़तरो। इम्कानी ॿोॾि जे ख़तरे सबबि हलर हेड ऐं उलट ट्रेल जा दरापाशी इंतज़ामिया हंगामी बुनियादनि ते खोले छॾिया। सेवण जो हिफ़ाज़ती LP बंदि कमज़ोर, इंतज़ामिया ग़ाइब। शहरनि में बेचैनी वारी सूरतहाल पखिड़िजी वई।
सगियूं में बरसात सबबि बोट जे पाणीअ खां बचाव लाइ ॾिनल एसएम बचाव बंद खे ॿिन्ही पासनि खां रौणियूं पइजी वियूं। एसएम बचाव बंद ते मुक़रर अमलो लाइलिम बणियल। सिंधु दरिया में मुसलसल चाढ़ सबबि कचे में वॾे पैमाने ते बोट थियण जा इम्कान आहिनि। एसएम बचाव बंद जी हालत ते इलाइक़े वासियुनि में ॻणतीअ जी लहर छायलु। वाही पांदी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में खोराक जी खोट सबबि केतिराई ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया। ॻोठ जामबबर में ॻोठाणे जमालुद्दीन बबर जी धीउ गैस्ट्रोविक खे फ़ौत सिहतकारी तरफ़ां कंहिं बि क़िस्म जा उपा न वरिता विया। मुल्क में कोरोना वायरस विखे 4 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 620 नवां केस रिपोर्ट। आलमी वबा सबबि 191 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी। मुल्क में कोरोना वायरस जी शरह 4.4% रही। मेयर वेझो ॻोठ खैरमोन भट्टीअ में घरेलू मामले तां भाउ तां भाक़तल जवाबदार हुबदार खोसो फायर करे पंहिंजे सॻे भाउ जब्बार खोसो खे क़त्ल करे छॾियो।